नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। ईरान इसराइल कॉन्फ्लिक्ट के हवाले से पाकिस्तान जो जो रोल है उनमें पाकिस्तान के फील्ड मार्शल चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर जी अमेरिकी प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप से मुलाकात थी है। वह मुलाकात तमाम घणो आलमी सतह ते सफ़ारती सतह ते तमाम घणो डिस्कस थी रही है। जो कि प्रोग्राम में पाण इन मुलाकात के हवाले से भी एनालिसिस पेश करने की कोशिश कंदासूं ऐं उन सां गॾोगॾु इन जंग के हवाले से पाकिस्तान जो रोल, अरब मुस्लिम जेके वर्ल्ड जा मुल्क आहिनि उन्हनि जो रोल, चाइना ऐं रशिया जो रोल जो कि प्रोग्राम में पाण उन ते भी डिस्कस कंदासूं। प्रोग्राम में असांखे ज्वाइन किया है बलोचिस्तान कोयटा में सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार जावेद लांगा साहब। जावेद लांगा साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। जावेद, ईरान ऐं इसराइल कॉन्फ्लिक्ट जो जंग है पाण ॾिसूं था त अमेरिकन प्रेसिडेंट जी जेका एग्रेसिव स्टेटमेंट हुई, उन खां पोइ पाकिस्तान जो जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आ उन जी मुलाकात, रशिया जो किरदार, चाइना जो किरदार, मजमूई तौर ते जंग के हवाले से इन वक्त अपडेट छा है, को सॉल्यूशन निकरंदे तव्हांखे नज़र अचे पियो? महिरबानी शकील, जेको मां जेतिरे क़दुरु परसू कयो आहे त जेका जंग जी संगीनी आहे उहा चऊं 7 ॾींहं गुज़रण बावजूद पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। तोड़े जो जेको ईरान जो जवाबी वार आहे उन में मिज़ाइलुनि जो तादाद ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे घटि थियूं नज़र अचनि थियूं, पर डैमेजिस पंहिंजी जाइ ते उहे थींदा था रहनि। ऐं ख़ुदि ईरान जे मथां जेको इसराइल जो हवाई हमिलो आहे उहो पंहिंजी जाइ ते जारी आहे। हाणे जेका कल गुज़िरियल ॾींहं खां जेका गेम सॼी फिक्स थी आहे उहा आहे अमेरिका जो जेको आहे इन जंग में अमली तौर फिज़िकली शामिल थियणु जेको इसराइल चाहे थो, पर अमेरिका जे अंदरि जेका डिवीजन आहे, ख़ासि करे कांग्रेस जेका फ़ैसिला साज़ इदारो आहे ऐं वॾियुनि जंगुनि जो जितां अप्रूवल हिकिड़ी डिवीजन आहे ख़ुदि रिपब्लिकन पार्टी में। ऐं सदर ट्रंप बि पंहिंजे एडवाइज़र्स ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां जेको आहे अपडेट थींदो थो रहे, पर जेके लाॻीतो सदर ट्रंप जा बयान आहिनि उन्हनि मां किथे बि इहो रिफ्लेक्शन नथो मिले त उन वटि का ईरान लाइ मौजूदा सूरत हाल में कंसेशन हुजे। हींअर बि जेको पाकिस्तान जे आर्मी चीफ जी मुलाक़ात खां पोइ जेका उनजी ॻाल्हि ॿोल थी आहे पंहिंजे मक़ामी CNN ऐं ॿियनि जेके सहाफ़ियुनि सां मुख़्तसर, उन में बि सदर ट्रंप जेका आहे पंहिंजी इहा ॻाल्हि वरजाई आहे त ईरान जेसिताईं मुकमल सरेंडर नथो करे तेसिताईं कंहिं बि क़िस्म जो सीज़ फायर जेको आहे उहो न हूंदो। ऐं हुन हिकिड़ो लफ़्ज़ क्लियर इस्तेमालु कयो त विक्ट्री यानी फतेह ताईं असां हिनखे जारी रखंदासीं। ऐं 2-3 हिकमत ॿियूं कुझु जेके आहिनि क़दम अहिड़ा अमेरिका तरफ़ां थिया, ख़ासि करे ताज़ो मूं हाणे जो फॉलो पियो कयो त उन मां हिकिड़ी ख़बर बि आई त हिन वक़्तु इज़राइल में 7 लाख अमरीकी शहरी जेके आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि सां रहनि था, जेके कमकार ऐं ईअं तरसल पिया आहिनि, मुख़्तलिफ़ सनतुनि सां कमनि सां आहिनि, उन्हनि जे इनख़ला जो बि हिकिड़ो जेको आहे मनसूबो आहे अमरीकी सरकार जेको आहे उहो ठाहियो आहे। ऐं जेका अमरीकी ॿेड़ा आहिनि उन्हनि जी बि जेका प्रेज़ेंस आहे ऐं जेका हथियार आहिनि, जहाज़ आहिनि, उन्हनि खे बि मिडल ईस्ट में वधायो वियो आहे। जेके साइकोलॉजिकल वारफेयर जो हिकिड़ो हिसो थी सघे थो, छाकाणि त ईरान हींअर कमज़ोर पोज़ीशन में आहे, उनजी लीडरशिप जेका आहे मारिजी वई आहे, त शायदि साइकोलॉजिकल वार में सदर ट्रंप उन्हनि मथां दबाव विझी उन्हनि खे सरेंडर कराए थो चाहे ऐं हिकिड़ी फेवरेबल डील जेका आहे पंहिंजे हक़ में, ख़ासि तौर ईरान जी जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे उनजे मुकमल ख़ात्मे जी डील ॾिसी रहिया आहिनि। पर जंग कंहिं बि तरह जेका आहे उहा ख़तमु न थी आहे ऐं लॻे ईअं थो त ईंदड़ 1-2 ॾींहं संडे ताईं इहा हिकिड़े डिसाइसिव फेज़ में दाख़िल थी वेंदी, छाकाणि जो जेको हींअर सदर ट्रंप जो मूड आहे उन में हू कंहिं क़िस्म जो अहिड़ो रिफ्लेक्शन नथो ॾिए, छाकाणि जो हुनखे जॾहिं पुछियो थो वञे त तव्हां मुदाख़लत कंदव, तूं चए थो मुदाख़लत करे बि सघूं था ऐं न बि करे था सघूं। ऐं हुन 2-3 दफ़ा हिन में वी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, यानी न सिर्फ़ु अमेरिका बल्कि मग़रिब जेको आहे यूरोप ख़ासि करे उनखे शायदि हू ऑन बोर्ड वठी को अहिड़े क़िस्म जो क़दम खणंदो। त मुंहिंजी नज़र में जंग जेके आहिनि घटिजण जा फ़िल वक़्त ताईं के बि इम्कान न आहिनि, छाकाणि हिकिड़े पासे फिज़िकल जेका वार आहे ॿिन्ही पासे उहा बि हले थी पई ऐं अमेरिका जो सदर जेको आहे उहो बि पंहिंजो जेको दबाव आहे उहो सीज़ फायर जे पासे न बल्कि मुकमल सरेंडर ऐं कंहिं जेको आहे सो फेवरेबल डील जेका आहे उहा हासिल करण जे पासे ते हुनजो जेको आहे झुकाव आहे। जावेद, इन सॼे जेको वार आहे, तव्हां प्रेसिडेंट ट्रंप जो एग्रेसिव स्टेटमेंट ऐं तव्हां चवणु त
जेसिताईं ईरान सरेंडर न कंदो तेसिताईं जंग बंदि न थींदी। इन सॼे वार जे अंदरि पाकिस्तान जे रोल खे कीअं ॾिसो था? प्रेसिडेंट ट्रंप जो इहो चवणु आहे त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान पाक भारत जेका जंग आहे ॿिन्ही अक़लमंदी जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान जे रोल खे हिन सॼे मामले में कीअं था ॾिसो? ॾिसो, इहो तमामु घणो क्रूशल हो। हिन ते वॾी तनक़ीद थी त अहिड़े वक़्तु जॾहिं पाकिस्तान जी जेका उहा ऑफिशियल पोजीशन आहे उहा हिन जंग जी ऐं इसराइल जी कंडेमनेशन में आहे, उन वक़्तु पाकिस्तान जो जेको हाईएस्ट रैंक फौजी ऑफिसर आहे ऐं फील्ड मार्शल उहो छो आहे हुते। पर ज़ाहिर आहे मुल्क पंहिंजा इंट्रस्ट बि ॾिसंदा आहिनि ऐं स्ट्रेटिक जेका उन्हनि जी जेका अहमियत आहे उहा बि पंहिंजी जाइ ते हूंदी आहे। त इन करे इहा मीटिंग जेका आहे ॿिन्ही मुल्कनि लाइ मुख़्तलिफ़ हवालनि लाइ तमामु घणी अहमियत वारी हुई। सदर ट्रंप सम्झो थिए त पाकिस्तान जेको आहे उहो पाड़ेसी रिया ईरान जो हुननि जूं सरहदूं मिलनि थियूं ऐं जेकॾहिं को इम्कानी तौरु अमेरिका का स्ट्राइक थी करे या हुते जेके एक्शन आहिनि वधीक जेके हुन जा न्यूक्लियर फैसिलिटीज़ तबाह करण जा, त हुनजो हिकिड़ो इम्कानी रिपकर्शन निकिरंदा ऐं उहो ज़ाहिर आहे हुनजा असर पाकिस्तान ते पवंदा ऐं पाकिस्तान जी इंटरनल जेका बॉडी पॉलिटिक आहे उतां बि कंहिं क़िस्म जो अहिड़ो रिएक्शन वग़ैरह जेको आहे अची सघे थो। त हिननि सभिनी खे मेयर करे ऐं पाकिस्तान जी जेका मिलिट्री लीडरशिप आहे उनखे बि ख़बर आहे त हिन जा तमामु घणा नतीजा आहिनि, छाकाणि असां वटि बि हिकिड़ी जेका उहा सेक्टेरियन या फिकही हमदर्दी मुख़्तलिफ़ हवालनि सां अवामी तौरु ऐं मिलिट्री तौरु उहा मौजूदु आहे। त उहा कीअं अनफोल्ड थींदी ऐं पाकिस्तान हिन सॼे मामले खां कीअं मुतासिर थी सघे थो, छाकाणि जो हिकु वॾी डिघी जेका बार्डर आहे उहा ईरान सां मिले थी पई। त ज़ाहिर आहे ॿिन्ही मुल्कनि वटि पंहिंजे पंहिंजे एंगल सां कैलकुलेशन्स हूंदियूं ऐं अमरीकी सदर ज़रूरु चाहींदो त पाकिस्तान सॼे मामले में न्यूट्रल हुजे, छाकाणि जो पाकिस्तान जो नालो उन मुल्कनि जी सिफ़ में शामिलु आहे जेके जंहिंजो इम्प्रेशन या पोस्टर जेको आहे उहो डायरेक्ट एंटी इसराइल आहे ऐं उते तमामु घणा एंटी इसराइल जेके जज़्बात बि आहिनि उहे सियासत में, मज़हब में ऐं ख़ुदि जेको आहे मिलिट्री अंदरि बि जेके मौजूदु आहिनि। इन करे हुन वटि कैलकुलेशन हूंदियूं ऐं ज़ाहिर आहे पाकिस्तान हिकिड़ी जंग मां मसमस निकितो आहे त पाकिस्तान लीडरशिप न चाहींदी त उहा ॿी हिकिड़ी वॾे कॉन्फ्लिक्ट जो जेको आहे कंहिं तरीक़े सां हिसो बणिजनि, छाकाणि पाकिस्तान जी मईशत इन पोज़ीशन में न आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त सदर ट्रंप जेको आहे उहो वॾो डील मेकर आहे ऐं हुन लाइ मशहूरु आहे त ट्रंप मीन्स बिज़नेस ऐं हुन एप्रोप्रिएट मौक़ो सम्झो त पाकिस्तान खे हिन मामले में इंगेज करे ऐं ख़ासि तरह जेका पाकिस्तान मां हिकिड़ी क़िस्म जी मुखालफ़त या ख़तरो आहे उनखे कहिड़े नमूने सां न्यूट्रलाइज़ कजे ऐं हुन न्यूट्रलाइज़ जी हिकिड़ी फ्यूचरिस्टिक जेका आहे उहा पोस्टरिंग ऐं इंगेजमेंट बि हुजे जंहिंमें ट्रेड ऐं ॿिया जेके स्ट्रेटेजिक मामला आहिनि इहा हिकिड़ो अलॻि तरह सां त हुनजा वरी ॿिया कीअं नतीजा रीजन में निकिरंदा, चाइना ऐं ॿिया पावर हिनखे कीअं था वठनि। पर इहा मुलाक़ात पाकिस्तान स्पेसिफिक बि हुई ऐं ईरान स्पेसिफिक बि हुई ऐं मूंखे ईअं थो लॻे त घणी हद ताईं सदर ट्रंप इन मुलाक़ात में उहे नतीजा जेको आहे वठण में कामयाबु थियो आहे। त पाकिस्तान जेका जी पोज़ीशन हूंदी बावजूदि जेका डिप्लोमेटिक ॻाल्हि आहे इसराइल जे हमले जी मज़म्मत ऐं ॿियूं शयूं इंटरनेशनल लॉस वग़ैरह जे मुताबिक़ जेके आहिनि, बाक़ी पाकिस्तान जी का फिजिकल इन मामले में जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा हाणे शायदि रूल आउट करे सघिजे थी। जावेद, पाकिस्तान सफ़ारती सतह ते जेके इसराइली हमला आहिनि उन्हनि खे त कंडेम कंदो रहियो आहे। हींअर जेको चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी प्रेसिडेंट ट्रंप सां मुलाक़ात आहे, ईरान जे अंदरि इन मुलाक़ात खे कीअं ॾिठो पियो वञे? ॾिसो, जेको मैसेजिंग हूंदी आहे त ज़ाहिर आहे ईरान जे हवाले सां उहा उनखे ईरान पॉज़िटिव न ॾिसंदो, छाकाणि जो जॾहिं ईरान हींअर कंहिं बि सफ़ारती ऐं डिप्लोमेटिक जेका मदद आहे उनखे शायदि अणपूरो सम्झंदो हुजे, छाकाणि जो ईरान मां इहो रिफ्लेक्शन आयो आहे हुनजी हाईएस्ट लीडरशिप त हू जेके जंग आहिनि मुकमल तौरु अकेले सिर विड़ी रहिया आहिनि। को बि मुल्क OIC अरबन समेत इंक्लूडिंग पाकिस्तान उन्हनि सां प्रैक्टिकली ऐं फिज़िकली कंहिं बि तरीक़े सां गॾु न आहे। तंहिं करे इन मीटिंग खे ईरानी ज़ाहिर आहे इन एंगल सां ई ॾिसंदा त पाकिस्तान पंहिंजो जेको नेशनल इंट्रस्ट आहे या पाकिस्तान जा जेके मफ़ाद आहिनि या अमेरिका सां जेको हुनजी रिलेशनशिप आहिनि उहे अपहोल्ड थिया आहिनि ऐं पाकिस्तान पंहिंजी जेका पोज़ीशन आहे उहा निगोशिएट कई आहे उन ॾुखे वक़्त में जॾहिं ईरान जे मथां जेके हमला थी रहिया आहिनि। छाकाणि जो पाकिस्तान जी मिलिट्री क़यादत ज़रूरु सीज़ फायर ऐं हिकिड़ी रखियो हूंदो हिन जंग खां ॿाहिरि निकिरण लाइ अमेरिकन वटि पंहिंजो मौक़िफ़, पर उहो मौक़िफ़ हींअर एॾो शायदि ताक़तवर न हूंदो जेको अमेरिकी सदर या हिन जंग में इसराइल या ॿियनि जे अॻियां उहो हिन जंग खे रोके सघे। त इन करे ईरानियंस
ज़ाहिर आहे डिसअपॉइंट थिया हूंदा आहिनि सॼे मामले खां, छाकाणि जो अल्टीमेटली असां चवंदा रहिया आहियूं त हाणे वारी जेका इंटरनेशनल पॉलिटिक्स आहे या दुनियादारी आहे या सरमाएदारी जेको फेज़ आहे उन में हिकिड़ी वॾी बेरहमी सां ऐं अखियूं बंदि करे दुनिया जे जेके वॾा पावर या वॾा मुल्क आहिनि उहे पंहिंजा इंट्रस्ट जेके आहिनि उहे सुप्रीम सम्झी पहिरियां था ॾिसनि, ऐं जेके वैल्यूज़ ऐं ॿियूं शयूं या इंटरनेशनल लॉज आहिनि उहो चाइना ऐं रशिया जे केस में बि आयो आहे। रशिया पंहिंजे मामले में यूक्रेन सां नेटो उन्हनि जी सरहदुनि ते उहे परेशान आहिनि, ऐं चाइना सां तव्हांखे ख़बर आहे त 2-3 ॾींहं अॻु में सदर ट्रम्प ते कंसेशन ॾिना आहिनि टैरिफ ते, ट्रेड ते, या उन लाइ पंहिंजूं मार्केटूं खोलियूं आहिनि। चाइना बि जेको वाइस वर्सा कयो आहे, त चाइना लाइ ख़ुदि ई जेको दौरु आहे उहो उते बि जेका ग्रोथ आहे उहा बि जेका अंडर थी आहे कोई 1-2 सालनि में, त उहे ख़ुदि ट्रेड ऐं ॿिया मामला जेके दुनिया में एक्सेस अफ्रीका में ॿियनि मुल्कनि में ॾिसनि पिया, त सभिनी मुल्कनि जा जेके मफ़ाद आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे लाइ सुप्रीम आहिनि। जेको आहे इहो रखंदे नज़र में जो इंटरनेशनल लॉ जी वायलेशन आहे हिकिड़े मुल्क जे मथां, सावरन मुल्क जे मथां, पर फिजिकली मुंहिंजे ख़्याल में को बि मुल्क इन जंग जो हिसो बणिजणु नथो चाहे। जावेद, हिन वक़्तु जेको जीअं तव्हां चयो त हीउ जेको कॉन्फ्लिक्ट आहे ज़ाहिर आहे त चाइना जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, रशिया जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, पर हिन वक़्तु ताईं असां ॾिसूं था त अञा ताईं का डायलॉग जी प्रॉपर सूरत न पई निकिरे। अल्टीमेटली नतीजो छा निकिरंदो? रिजीम चेंज ते जेको अमेरिकन इसराइल जो ऑप्शन आहे, रिजीम चेंज अव्हांखे लॻे थो या अव्हांखे को ॿियो ऑप्शन बि नज़र अचे थो? पहिरियों जेको प्राइम ऑप्शन आहे जंहिंजे करे जेको जवाब ऐं हमिलो कयो वियो आहे ईरान ते, उहो त आहे न्यूक्लियर सलाहियत उन्हनि जी या कैपेबिलिटी उनखे कंहिं तरीक़े सां मुकमल तौर ते तबाह करणु। उन में जेको हाणे वञी उनजो जेको प्लांट फर्दो वारो रहियो आहे, सिग्निफिकेंट प्लांट आहे जेको चवनि था तमामु घणो डीप आहे, को 300 फुट हेठि जेके सुरंगूं ऐं खायूं आहिनि जिन में यूरेनियम ऐं ॿियो जेको एटमी मटीरियल आहे उहो रखियलु आहे, ऐं उहो इहा सलाहियत इज़राइल वटि पाण वटि मौजूदु न आहे उनखे स्ट्राइक करण जी जेका हुनजी हवाई पावर आहे। उन लाइ अमेरिका जा B-52, B-1 ऐं B-2 जहाज़ खपनि जिन खे बंकर बस्टर चइबो आहे, या जेके 30,000 जेको आहे जेको हथियार आहिनि पंहिंजो पाउंड उहे खणी करे उनजे मथां किराइण जी सलाहियत रखनि था, या उनखां वधीक जेको मटीरियल आहे, त उहे ई सिग्निफिकेंट थी सघनि था। जेकॾहिं उहा एटमी सलाहियत ख़तमु थी थिए त पोइ तव्हां सम्झो त उन सां गॾु ईरान जी जेका मौजूदा रिजीम आहे उहा ख़ुदि तमामु घणो कमज़ोर थी थिए थो, छाकाणि जो मामिलो सॼो हिते अटकियल आहे त ईरान जेका आहे पंहिंजी एटमी सलाहियत जेका आहे गिव अप करे ऐं हिकु अहिड़ी डील में अचे जो ईरान कॾहिं बि उहा सलाहियत हासिलु न करे सघंदो आहे। ईरान जी जेका रिजीम या जेका मज़हबी हुकूमत आहे उहा 45 सालनि खां एंटी इसराइल, एंटी अमेरिका ऐं हिकिड़ो वॾो ख़ुदमुख्तियार पावर खिते में थियण जो नारनि ते सॼे मुल्क खे तकलीफ़ में विझंदी रही आहे 45 सालनि ताईं। जेकॾहिं उहा सलाहियत तव्हांजी रिवायती मिलिट्री सलाहियत ऐं खिते में जेके प्रॉक्सीज़ आहिनि सॼे मिडल ईस्ट में उन्हनि खे हैंडल करण जी या पंहिंजे मफ़ाद में इस्तेमालु न करण जी सलाहियत जेका विञाए था कयो, त पोइ अल्टीमेटली ईरान लाइ ॿई नतीजा ईंदा, त उन्हनि वटि फ़ौजी ऐं एटमी सलाहियत बि ख़तमु थींदी ऐं उन्हनि जी रिजीम जेका हिन ते पॉलिटिक्स कंदी रही आहे उहा बि डिमोरलाइज़ थींदी, ऐं जेकॾहिं अॼु उते तब्दीली नथी अचे त हिकिड़े शॉर्ट रन में या लॉन्ग रन में उते लाज़मी तौर जेका तब्दीली ईंदी उहा ख़ुदि उन्हनि फोर्सिस जे फेवर में हूंदी, इसराइल ऐं अमेरिका जे, जेके उते हर क़िस्म जी जेका तब्दीली ऐं कमज़ोर तरीन जेको आहे ईरान ॾिसण था चाहिनि पिया। त इहे ॿई शयूं हाणे इंटीग्रेटेड थी वियूं आहिनि, त जेकॾहिं ईरान जी एटमी सलाहियत इसराइल ऐं अमेरिका गॾिजी ख़तमु कई त उनजी रिजीम बि ख़तमु थी वेंदी ऐं उते हिकिड़ी ॿी हुकूमत इम्कानी तौर जेका आहे उहा मर्ज थियण जा जेके तव्हांखे आसार नज़र अचनि। जावेद, बलोचिस्तान प्रोविंस जेको आहे बॉर्डर प्रोविंस आहे, तक़रीबन बलोचिस्तान जा 4-5 ज़िला अहिड़ा आहिनि जंहिंजो बॉर्डर ईरान सां लॻे थो पियो। बॉर्डर जी उते छा सूरत-हाल आहे ऐं ख़ासि तौर ते जेको ईरानी पेट्रोल हो उनजी रसद उहा उन ते केतिरो इम्पैक्ट पियो आहे? मजमूई तौर ते बलोचिस्तान जे अंदरि छा सूरत-हाल आहे? पहिरियां त बॉर्डर मुकमल तौर बंदि थी विया आहिनि हर क़िस्म जी ट्रेड लाइ, ऐं पाकिस्तान में जेके 3-4 एंट्री पॉइंट्स आहिनि बलोचिस्तान मां, कप्तान में, पंजगूर में, गवादर में, उहे बंदि थी विया आहिनि। ऐं नतीजे में जेका उतां शइ पाकिस्तान में बलोचिस्तान जा जेके इहे 2 डिवीज़न आहिनि मकरान ऐं रक्षान, हिननि जा 8 ऐं 10 ज़िला, उन्हनि जी मुकमल दारो मदार ईरान मां सप्लाई थिए। इवन जेको पीअण जो पाणी आहे, मिनरल वाटर पाण जेके चवंदा आहियूं, उते पाकिस्तानी कंपनियुनि जो को बि नेटवर्क ऐं सप्लाईज़ कोन्हनि खे। खाइण पीअण जूं
कंफेक्शनरी बेकरी आइटम्स इवन कंहिं हद ताईं मेडिसन्स बि जेके आहिनि उहे उतां ईंदियूं आहिनि, पर खाइण पीअण जी सभु शयूं पाणी समेत उतां ईंदियूं आहिनि। पेट्रोल हिकिड़ो वॾो जेको आहे उते मोबिलिटी जो ज़रियो आहे ऐं उते को बि पाकिस्तान जी कंहिं बि रेगुलर कंपनी जो को बि पेट्रोल पंप कोन्हे। जेकॾहिं तव्हांखे ॻणाइजे त सॼी ॿिनि डिवीजन्स में पाकिस्तान जे जेका कंपनियूं रिकग्नाइज़ जो हिकिड़ो पेट्रोल पंप आहे, त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त उते सॼी सप्लाई जेका आहे इन स्मगलिंग जे लूज़ नेटवर्क ते आहे, तमामु घणो इफेक्ट थियो आहे। ऐं पेट्रोल क्वेटा ऐं बलूचिस्तान जे ॿियनि हिस्सनि में अचणु बंदि थी वियो आहे। उहे पेट्रोल पंप मुकमल तौर ते बंदि थी विया आहिनि ऐं दस्तियाबी कान्हे का। ऐं इन्हनि इलाइक़नि में ज़ाहिर आहे मज़दूरियूं करणु ऐं राहदारियुनि ते जेके बलोच अवाम ऐं उतां जो जेको माण्हू आहिनि उहे ईंदा वेंदा उहे बि मुकमल बंदि थी विया आहिनि। इन जा ॾाढा एडवर्स इफेक्ट आहिनि शुरू थी विया आहिनि अचणु बलोचिस्तान ते। ऐं इहो पेन जेको आहे बर्ट आहे उहो महसूसु कयो पियो वञे। जेकॾहिं जंग अञा बि तवील थी ऐं वधीक जेकॾहिं वोलाटाइल थी वई रीजन, त पाकिस्तान जो जेको इहो इशू आहे ख़ासि करे ॿ डिवीजन उहे तमामु घणियूं हर लिहाज़ खां मुतासिर थींदियूं, जेके पहिरियां बि मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके आहिनि उहे ट्रबल्ड एरिया आहे। महिरबानी जावेद लांगा साहब। नाज़रीन, सीनियर तजिए निगार ऐं सीनियर सहाफ़ी शाहीन कुरैशी साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। शाहीन कुरैशी साहब के प्रोग्राम में भली कार चऊं था। शाहीन साहब, इसराइल ईरान का जो कॉन्फ्लिक्ट है, जंग है, और उसको आप किस तरह देखते हैं? आने वाले दिनों में कोई सॉल्यूशन आपको नज़र आता है? और पाकिस्तान का रोल स्पेशली कैसे देखते हैं? चीफ ऑफ आर्मी स्टाफ ने प्रेसिडेंट ट्रंप से मुलाकात भी की है। मजमूई तौर पर कैसे देखते हैं इस जंग के हवाले से सूरत हाल? शुक्रिया इस्किल साहब। बात यह है कि जो मौजूदा डेवलपमेंट जो है इधर ख़ास तौर पर मशरिक़ वस्ता में जो हो रही है, और यहाँ पर जो ईरान और इसराइल का जो तनाज़ा है अपने मनतकी अंजाम की जानिब बहुत तेज़ी से बढ़ते बढ़ते जंग की सूरत अख्तियार कर चुका है। क्योंकि इससे पहले जो इसराइल का एजेंडा था जिसके अंदर उन्होंने गजा में फ़लस्तीन में बर्बादियाँ और बैरूत में लेबनान में बर्बादियाँ, शाम में हमले और इतना कुछ जो किया, जो उनका एजेंडा है ग्रेटर इसराइल का, उसके मुताबिक बाद अज़ां उन्होंने ये अंदाज़ा लगा कर के अब ईरान पर हमला करना चाहिए और उसी तरह का धमकी आमेज रवैया जो है सदर ट्रंप ने रखा और उनको इंगेज रखा मुज़ाकरात में एटमी मामलात पे। और एक दिन पहले ही हमले को जो है वो अमली जामा पहना दिया गया और इसके अंदर शहरियों पे भी हमले हुए और एक जो है कोई उसके अंदर आलमी सतह पे कोई ज़ाब्ते और कोई कायदे जो हैं उनको नहीं रखा गया, बल्कि वो जो मुज़ाकरात हो रहे थे उनको भी सबूताज किया गया। तो इस सारी सूरत हाल के बाद इब्तदान तो ईरान के जो है फौजी क़यादत और बहुत जो है नुकसानात हुए, लेकिन बाद अज़ां उनके एटमी जो है पोजीशन पे भी, उनके एटमी साइंसदानों पे भी काफ़ी नुकसान हुआ। लेकिन बाद अज़ां ईरानी जो है अवाम की सपोर्ट के बाद जब वो क़यादत का बहरान हल हुआ, फौजी क़यादत नहीं लाकर हमले किए गए, तो इस वक्त मंजर कुछ बदलता भी दिखता है। और जो है डेस्परेशन इसराइल की अब बड़ी है कि जब सख्त किस्म के मिसाइल हमले हुए और उनका आयरन डोम जो है उसको नाकाम करके और ईरानी मिसाइल जो हैं वो तल अबीब में और दीगर जगहों पे गिरे, तो उससे बेचैनी जो है वो अमेरिका के अंदर भी पाई जाती है और इसराइल के अंदर तो बहुत ज़्यादा है कि वहाँ जो ज़ेर ज़मीन उन्होंने महफूज पनाहगाहें बना रखी हैं, वहाँ पर लोग चीख रहे हैं, धाड़ रहे हैं और वहाँ पर बड़ा सरासीमगी का समा है। और चूँकि वो हमेशा एक इस जहन के साथ जो हैं, ख़ास तौर पर जो गजा में उन्होंने मज़ालिम इसराइल ने ढाए हैं, तो वहाँ के लोगों का भी जो है जहन यही बना हुआ था कि शायद जो है कोई रेजिस्ट नहीं करेगा, जिस तरह वो वहाँ पर बाकायदा जो है छेड़छाड़ भी करते थे और जो है तमस्खर भी उड़ाते थे फ़लस्तीनियों का। तो लेकिन ये जो उनके ऊपर भारी हाथ डला है, उसके अंदर गर्चे तेहरान में, ईरान में भी नुकसानात हो रहे हैं, लेकिन जो मिथ है वो टूटी है कि जो है नाकाबिले तस्खीर जो है
اسرائیل کو کہا جا رہا تھا۔ گزشتہ روز جو ہمارے فیلڈ مارشل چیف آف آرمی اسٹاف جنرل عاصم منیر کی ملاقات ہے صدر ٹرمپ کے ساتھ، اس کو بہت اہمیت جو ہے عالمی سطح پر دی گئی ہے، اور صدر ٹرمپ نے جو ملاقات کر کے اپنے لیے جو ہے ایک اعزاز کا جو ہے اس کو قرار دیا ہے کہ ان کی جنرل عاصم منیر سے ملاقات ان کے لیے ایک آنر ہے، ایک اعزاز ہے، اور اس کے اندر تجارت، دفاع، ریجنل معاملات اور جو ہے ہمارے جو ہیں زیر زمین جو مسائل ہیں ان کے اوپر بات چیت جب ہوئی ہے تو اس میں بہت سارے اہم مسائل آئے ہیں کہ ایک تو سب سے بڑی اہم بات یہ آ رہی ہے کہ وہ یہ کہہ رہے ہیں کہ جنرل عاصم منیر یعنی پاکستان کی مسلح افواج جو ہیں ایران کے بارے میں اتنا زیادہ جانتے ہیں کہ جو شاید دوسرے نہیں جانتے، یعنی شاید اس سے یہ تاثر بھی دیا جا رہا ہے کہ ہمیں اتنی معلومات نہیں تھی، کیونکہ انہوں نے حیرانگی کا اظہار کیا ہے کہ جس پر وہ انہوں نے یہ بھی کہا کہ میں خوش نہیں ہوں، لیکن چونکہ پاکستان کا جو ہے ہمسایہ ہے اور پاکستان ہمیشہ سے نظر رکھے ہوئے ہے کہ جو ہندوتوا کا، مودی کا اور جو ہے یہاں پر گریٹر اسرائیل کا جو مشترکہ ایجنڈا چل رہا ہے، جس میں انڈیا کی جو ٹھکائی ہونے کے بعد اس کے اندرونی حالات نے ان کو جو ہے کافی رسوا بھی کیا اور کافی اندرونی جو ہے معاملات ان کے سیاسی طور پہ بھی خراب ہو گئے، عالمی سطح پہ بھی ان کا ایک علاقے کے ایس ایچ او بننے کا جو تصور تھا کہ چائنا کو کنٹین کرنے کے لیے انڈیا ایک بہت بڑی طاقت ہے اور وہ بڑی مؤثر ہوگی، تو پاکستان نے اس کا وہ بت تو توڑ دیا کہ جب انہوں نے حملہ کیا تو پاکستان میں نے ابتداً ہی ایک دفاعی پوزیشن رکھتے ہوئے، لیکن جب انہوں نے ہمارے اوپر باقاعدہ حملہ کر دیا میزائلوں سے تو پاکستان نے ایسی کامیابی حاصل کی کہ جو موجودہ جدید جو ہے جنگی واقعات میں ایک نیا باب رقم ہوا، اور اس کے اندر جو ہے 2 دن تک ان کی فضائیہ جو ہے انڈیا کی وہ موو کرنے کے قابل نہیں تھی، جبکہ پاکستان نے ایڈونچر نہیں کیا، ریسٹرین سے کام لیا، اور اس میں صدر ٹرمپ وغیرہ بھی انوالو ہوئے، جس سے مکرتے رہتے ہیں مودی صاحب، اور جو ہے ان کے اندرونی معاملات بہت ہی کیونکہ سیاسی طور پر خراب ہو چکے ہیں۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ جو ایران کے معاملات ہیں وہ بہت سنجیدگی کے ساتھ جو ہے نا خراب ہوتے جا رہے ہیں، کیونکہ جو کچھ صورتحال اسرائیل میں بن گئی ہے وہاں بھی اندرونی طور پر بڑے مسائل ہو رہے ہیں، اور بہت ساری اسپیکولیشنز ہیں کہ رجیم چینج کے لیے بھی کچھ ہوگا، لیکن اس میں تو ابتداً جو ہے امریکہ کو اور جو ہے اسرائیل کو ناکامی ہوئی ہے کہ جو رضا شاہ کا ہے وہاں پہ ان کو بہت جو ہے ناکامی ہوگی، کیونکہ جب قوم کے اوپر حملہ ہوتا ہے اور وہ قوم جو متحد ہو جائے ان کو شکست اس طرح نہیں دی جا سکتی جس طرح ہمارے سامنے بہت بڑی مثالیں ہیں ویتنام کی، کہ چاہے وہ ان کے پاس جو ہیں نہ مورچے تھے نہ اسلحے تھے اور ان پہ نیپام بم برسائے جاتے تھے، لیکن جو وہ قوم جو اپنی جو ہے سپر پاور کے سامنے بھی ڈٹ جائے تو بالآخر جو ہے شکست امریکہ کی ہوئی تھی۔ تو اس چیزوں کے نظریاتی بنیاد کے اوپر اگر دیکھا جائے تو میں یہ سمجھتا ہوں کہ ایرانی قوم جو ہے متحد نظر آتی ہے، اور جو ہے اس کے اندر ایون جو وہاں کی کمیونسٹ پارٹی تھی تودا پارٹی، انہوں نے اپنا بیان جاری کیا ہے کہ ہم بیرونی حملہ آوروں کو کوئی موقع نہیں دیں گے اور یہ ایران پر حملہ ہے، تو لہذا رجیم چینج نہیں ہوگی، لیکن وہاں پر کتنا اسلحہ ہے، کتنی تیاری ہے، ابھی معاملات جو ہیں سامنے بتدریج آ رہے ہیں، کیونکہ گزشتہ روز بھی جو ہے ایران نے ایک نیا میزائل جو ہے وہ استعمال کیا۔ تو ابھی یہ ہم سردست کہہ نہیں سکتے، کیونکہ عالمی سطح پر پروپیگنڈا اور اسپیکولیشن بہت زیادہ ہے کہ جس میں تاثر دیا جاتا ہے کہ ایران کے پاس غالباً میزائل ختم ہوتے جا رہے ہیں، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ ابھی تو بہت ساری رینج کے میزائلوں کی بھی بات ہو رہی ہے، بلکہ یہاں تک بھی کہا جا رہا ہے کہ بین البر اعظمی میزائل میں بھی شاید کوئی سرپرائز ایران دے سکے۔ لیکن ان چیزوں سے ہٹ کر اگر ہم یہ دیکھیں کہ مشرق وسطیٰ کے حالات جو ہیں اس کے اندر مسلم ممالک کی طرف سے
زبانی جمع خرچ کر کے، اور محمد بن سلمان ہوں یا دیگر ممالک ہوں، چاہے اردوان ہوں، ان لوگوں نے جو ہے ایک اخلاقی حمایت کا تو اعلان کیا ہے، لیکن میں یہ نہیں سمجھتا کہ جو ہے اسرائیل نے جو مظالم اور جو گریٹر اسرائیل کا ایجنڈا انہوں نے جس پر عمل کر رکھا ہے، جس میں تباہی بربادی کر رکھی ہے، جس میں جو ہے فلسطین کے بچوں، عورتوں، بزرگوں اور سب کو جو ہے بھوکا رکھا جا رہا ہے، پیاسا رکھا جا رہا ہے، اور بمباری کی جاتی ہے جب وہاں پر کوئی جو ہے خوراک کے لیے لوگ جمع بھی ہوتے ہیں، تو اس تمام عالم میں اگر ہم اس کا ذکر نہ کریں کہ مسلمان ممالک کی جانب سے جو ہے سرد مہری اور یہ لا تعلقی جو ہے وہ ایک بہت خطرناک صورتحال ہے، جس طرح شاہین پاکستان شاہین سمجھتا ہے۔ صاحب، جو ایران اور اسرائیل کی وار ہے، اگر میں آپ سے یہ پوچھنا چاہوں اپنے ناظرین کے لیے، اس میں جو میڈیا کا رول ہے، اسپیشلی وار رپورٹنگ جو ہوتی ہے، وہ ایسے ہی بھی اسٹیٹ نیریٹو جو ہے وہاں ڈومیننٹ رہتا ہے، اسرائیل اور ایران کے بیچ جو جنگ ہے اس میں میڈیا کا رول کیسے دیکھتے ہیں، اسپیشلی ویسٹ کی میڈیا کا؟ دیکھیے جی، ویسٹ کی میڈیا کا تو آپ نے نوٹ کیا ہے کہ جب وہاں پہ حملہ ہوتا ہے شہریوں پہ پہلے دن سے ہی، اور جو وہ ریزیڈینشل بلاکس میں ہوتا ہے اس کو تو جو ہے ایران پہ حملہ جو ہے کہا جاتا ہے، اور ان کے جرنیلوں کی اور ان کے جو ہے پاسداران کے سربراہوں کی نام لے لے کر پروپیگنڈا کیا گیا، ان کے ایٹمی سائنسدانوں کا، لیکن اس میں انہوں نے یہ نہیں کیا کہ سول جگہوں پر بمباریاں کی گئی ہیں۔ لیکن جب یہاں پر تل ابیب کے اندر معاملہ ہوا تو اس کو سول آبادی کے اوپر جو ہے یورپ بھی، امریکہ بھی وہ چیز خرچلا رہا ہے، دھمکیاں دے رہے ہیں کہ جس طرح سے کہ پہلے یہاں پر غزہ میں کوئی قتل عام نہیں ہوا، جس طرح ایمبولینسوں پر کوئی حملے نہیں اسرائیل نے کیے، جس طرح ہسپتالوں پر کوئی حملے اور چڑھائیاں نہیں کی، جس طرح جو ہے خوراک لینے آنے والے بچوں کے اوپر بمباریاں نہیں کی گئیں۔ تو مطلب کہنے کا مقصد یہ ہے کہ یہ تو سارا سلسلہ شروع سے ہی چل رہا ہے، کیونکہ جو زائنسٹ جو ہے لابیز وہ تمام جو ہے میڈیا کے اوپر بہت مؤثر کنٹرول رکھتی ہیں، اور یورپ میں اور امریکہ میں بھی ان کا جو ہے سیاسی ایجنڈے میں اسرائیل کو ایک اہمیت وہ دیتے ہیں، اور جہاں پر کوئی انسانی حقوق اور اصولوں کے اوپر یا یونائٹڈ نیشن یا سلامتی کونسل کی قراردادوں کی کوئی وقت اور حیثیت کو وہ تسلیم ہی نہیں کرتے، اور ویسے جب وہ چاہیں تو لیبیا میں اور عراق میں اور شام میں انسانی حقوق کا واویلا مچا کے جو کچھ انہوں نے کیا وہ ساری دنیا جانتی ہے کہ ویپن آف ماس ڈسٹرکشن بھی نہیں ملا، اور یہاں پہ بھی ابھی تک اتنی بمباری کرنے کے باوجود کوئی اس طرح کی جو ہے ایٹمی تابکاری اثرات باہر نہیں آئے، جو کہ ایک کھلم کھلا خلاف ورزی ہے آئی ای اے کی بھی۔ اگر آپ دیکھ لیں عالمی جو ادارہ ہے ایٹمی صلاحیت کو دیکھنے والا، جب ان کا بھی حال آپ دیکھ لیں کہ وہ بے بس ہیں، کہ ورنہ عوام الناس کی صحت اور زندگی کے لیے ایٹمی جو ہیں پروگرام کی جگہیں ہوتی ہیں وہاں پہ بمباری نہیں کی جاتی، لیکن اسرائیل کھلم کھلا کر رہا ہے اور امریکہ کھلم کھلا دیکھ رہا ہے۔ یہ بھی باتیں ہیں کہ امریکہ براہ راست کا باہر آ جاتا ہے، تو پہلی بار یہ بھی بات میں آیا ہے کہ چائنا نے بھی نیوی کے اپنے جو 3 جو ہیں شپس بڑے والے جو جس پہ فضائی جہاز جو ہیں لنگر انداز ہوتے ہیں، اور اس میں ایک نیوکلیئر جو ہے جہاز بھی ہے، تو کہنے کا مقصد ہے کہ کیا یہ ایسکلیٹ ہو کے یہ لڑائی جو ہے کسی بہت بڑے جو ہے سانے کا شاخسانہ نہیں بن جائے گی، کہ اگر جو ہے امریکہ براہ راست جو ہے ایران پر حملہ آور ہوتا ہے، تو ایران نے بھی تو یہ کہا ہے نا کہ بھئی ہمیں اتنی دور جا کر اسرائیل کو نقصان پہنچانا آسان ہے، اور جو ہے 200-150 جو ہے میل پہ یا 30-40 میل پہ جو کھڑے ہوئے امریکن جو ان کے بیسز ہیں، اڈے ہیں، ان کو ٹارگٹ کرنا بہت آسان ہے۔ تو لہٰذا میں شاہین سمجھتا صاحب، ہوں لاسٹ کوسچن اس پوری جنگ کے حوالے سے رشیا اور چائنا اور اسپیشلی عرب جو ممالک ہیں ان کا آپ رول کیسے دیکھتے ہیں؟
देखिए जी, मैं ये समझता हूँ कि रशिया और चाइना ने तो ईरान की हमायत में एक जुर्रतमंदाना बयान दिया है और उसकी मजम्मत की है कि जिस तरह से हमला करके और मुज़ाकरात को नाकाम किया गया है। लेकिन मुस्लिम ब्लॉक का जहाँ तक आप जिक्र करेंगे, तो मैं नहीं समझता कि सऊदी अरब हो, कुवैत हो, कतर हो, यमन हो, बहरीन हो, सॉरी यमन तो उनका दूसरा मामला है। तो ये तमाम ममालिक जो हैं ज़बानी जमा खर्च और बातें अपने अवाम को, अपने मुसलमान अक्सरियती अवाम को मुतमईन और दिलासे देने के लिए ये सारा कुछ लिप सर्विस करेंगे। लेकिन आप देख लीजिए कि उर्दवान जो हैं वो तो ट्रेड कर रहे हैं और जो उनकी ज़रूरियात ज़िंदगी जो फराहम होती रही हैं पिछले 1.5 साल में, उसके अंदर तुर्की की सप्लाईज का बहुत बड़ा शेयर है। तो ये चीज़ें हम नहीं ड्रॉ कर सकते कि जो रूस का और चीन का नुक्ता नज़र है, उन्हें ये मालूम है कि जो है अब यकतरफा तौर पर जो है ना एक सुपर पावर का कॉन्सेप्ट जो है उसमें चेंज होना है। जो आलमी सतह पर इक्तसादी हालात हैं और जिस तरह की जो है ट्रंप की पॉलिसीज चल रही हैं और जिस तरह इंडिया के साथ जो है उनका अखंड भारत का एजेंडा और मशरिक़ वुस्ता में, क्योंकि आप ये रिकॉल करेंगे कि चाइना ने एक बहुत बड़ा ब्रेक थ्रू किया था जब ईरान और सऊदी अरब के दरमियान मामलात तय कराए और जो है कतर के साथ जो है सऊदी अरब के मामलात तय कराए, यमन की जो है लड़ाई को होल्ड पे लाए। तो उसके बाद जो है ये ग्रेटर इसराइल का एजेंडा जो है अमेरिका ने बजरिया इसराइल शुरू किया था, उसको भी जो है जो चाइना और रूस का अलायंस जो है उसकी नज़र में ये खटकता है। और सबसे बड़ी बात तो अहम ये है कि पाकिस्तान के लिए ये मामला इंतहाई अहमियत और नज़ाकत का मामला है कि अगर हमारे पड़ोस के अंदर आकर जो है इसराइल ईरान को कोई नुकसान पहुंचाता है, जिस तरह हमलावर तो हो चुका है, तो पाकिस्तान उसका अगला निशाना हो सकेगा। और चूंकि पाकिस्तान एक एटमी कुव्वत है, तो पाकिस्तान के लिए ये जो इसकी इजाज़त नहीं दी जाएगी। और मैं जिस तरह तज्जिया ये मेरा बन रहा है, मैं समझता हूँ कि मौजूदा फौजी क़यादत जो है वो इस रिजॉल्व के ऊपर मौजूद है कि अगर कोई ईरान ने के ऊपर हमलावर होते हुए इसराइल ने कोई ज़्यादा पेशरफ की, तो पाकिस्तान भी जो है एक हद से ज़्यादा लाताल्लुक नहीं रह सकेगा और पाकिस्तान जो है इसके अंदर मुलव्वस भी होने पर मजबूर हो सकता है। जिस तरह उन्होंने बहुत अवॉइड किया, लेकिन इंडिया ने जिस तरह से हमला किया, बिल आखिर जो है इंडिया पर जवाबी कार्रवाई की गई। तो मैं समझता हूँ कि इसराइल पर भी जवाबी कार्रवाई करने का जो है फैसला मौजूद है कि अगर पाकिस्तान ने यह खतरा भांपा कि उसके पड़ोस के अंदर इसराइल की और इंडिया का नेक्सस जो है वो हमें घेर रहा है, तो मैं समझता हूँ कि पाकिस्तान ये टॉलरेट नहीं करेगा। शुक्रिया शाहीन कुरैशी साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।